जय मसीह मुझे प्यारो भाउरो भेनरूं, परमेश्वर जे प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में जंहिंजो नालो एरिक लिडल आहे। एरिक लिडल जो जनम 16 जनवरी 1902 में चाइना देश में थियो। संदसि जनम चाइना में थियो छाकाणि त संदसि माता पिता मिशनरी सेवकाई में चाइना वियल हुआ। हक़ीक़त में उहो स्कॉटलैंड देश में हुआ। एरिक ऐं संदसि भाउ रॉबर्ट जो पढ़ाई जेकी नंढे हूंदे पढ़ाई हूंदी आहे उहो 5 खां 6 साल ताईं चाइना में थी। उन खां पोइ संदसि खे इंग्लैंड जे हिकु बोर्डिंग स्कूल में दाख़िला मिली। संदसि माता पिता इंग्लैंड विया, लंडन में ॿिन्ही पुटनि खे उते दाख़िला वठी करे उते चङी तरह सेट करे हू वापसि पंहिंजे मिशनरी जे सिलसिले में चाइना वापसि आया। एरिक नंढे हूंदे खां ई रांदियुनि में बि ॾाढो होशियारु हूंदो ऐं संदसि भाउ जेको रॉबर्ट हूंदो उहो पढ़ाई में वधीक होशियारु हूंदो। एरिक 15 साल जी उमिरि में जेॾी महिल थियो त हू पंहिंजे स्कूल जे तरफ़ां अलॻि अलॻि राज्यनि में खेॾणु वेंदो हो। उहो रेस कंदो हो, हॉकीअ में गेम खेॾंदो ऐं क्रिकेट बि खेॾंदो हो। उहो सभिनी शयुनि में होशियारु हो, हर रांदि में उहो होशियारु हो ऐं हर रांदि में उहो मेडल खणी ईंदो हो। उन खां पोइ बि संदसि में घमंड न हो। उनजो स्कूल जो प्रिंसिपल ईअं चवंदो हो कि हिन छोकिरे में घमंड नाले जी काई शइ न आहे। इन जो कारण आहे मुंहिंजा प्यारो भाउरो भेनरो, उनजो कारण आहे उनजा माउ पीउ। उनजा माउ पीउ नंढे हूंदे खां ई एरिक खे सम्झाईंदा हुआ ऐं हू पंहिंजे माउ पीउ खे ॾिसंदो हो कि हू कीअं पंहिंजो जीवन आरामदायक जीवन छॾे करे चाइना में मिशनरी था हलाइनि, मिशनरी सेवकाई था कनि। उन्हनि जो जीवन जेको आरामदायक स्कॉटलैंड में हलंदो पर उहो छॾे ॾिनो। उन्हनि चाइना में उन्हनि पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे बोर्डिंग स्कूल में पढ़ायो। इहो सॼो असरु एरिक जे मथां थियो। ईअं थियो एरिक ऐं संदसि भाउ जॾहिं 15 साल खां वधीक थिया त उन्हनि खे यूनिवर्सिटी में एडनबर्ग यूनिवर्सिटी में दाख़िला मिली। उते बि उन्हनि चङो ई नालो कयो। उते बि 1921 में 1922 में एरिक हर गेम में कैप्टन बि थियो। रग्बीअ में कैप्टन थी करे उन वर्ल्ड कप खटियो। इन रीति सां उन एडनबर्ग यूनिवर्सिटी जो बि नालो खटी। इन रीति सां हू हलंदो रहियो ऐं ईअं थियण वारो हो कि 1924 में ओलंपिक गेम जेकी थियण वारी हुई तॾहिं अख़बार में ईअं ईंदो हो कि हिन दफ़े एरिक ई गोल्ड मेडल खटंदो ऐं थियो बि ईअं ई। एरिक गोल्ड मेडल बि खटियो। पर इन विच में हिकु मां तव्हांखे कहाणी थो ॿुधायां। हीउ एरिक जेको आहे उहो रेस में 220 जी रेस, 100 जी रेस ऐं 400 जी रेस अलॻि अलॻि रेस हूंदी आहे। उन 100 मीटर जी रेस में पंहिंजो नालो वापसि वठी छॾियो। उनजो कारण तव्हां ॿुधी करे अचरज में पइजी वेंदा कि कहिड़ो अहिड़ो छोकिरो वापसि नालो छो थो वठे। सभु माण्हू जेके हुआ उहे अचरज में पइजी विया कि हीउ नालो वापसि छो थो वठे, हीउ त होशियारु आहे, हीउ त गोल्ड मेडल खटंदो, हीउ 100 मीटर में बि 220 मीटर में बि ऐं 400 मीटर में बि गोल्ड खटी सघंदो आहे। पर हुनजो हिकिड़ो कारण हो। 100 मीटर जी रेस में हुन नालो वापसि छो वरितो? छो? छाकाणि त उनजो जेको फाइनल हो उहो आर्तवार ॾींहुं थियण वारो हो। एरिक हिकु सचो विश्वासी हो। हू संडे सभा कॾहिं मिस न कंदो हो। संडे स्कूल में हू पढ़ाईंदो हो। हू न पियो चाहे कि आर्तवार जे ॾींहं ते मां रेस वञी कयां ऐं हुते मुंहिंजो संडे। हुनजो जीवन प्रभु यीशुअ मथां समर्पण हो। सॼो जीवन हुन पाण समर्पण करे छॾियो। जीअं हुनजा माता पिता पंहिंजे जीवन खे समर्पण करे छॾियो, इन जो असरु एरिक जे मथां बि हुयो। इन रीति सां हुन 100 मीटर जी रेस मां पंहिंजो नालो वापसि करे छॾियईं। ऐं ईअं थियो 400 मीटर जी जेॾी महिल रेस हुई उनजो ॾींहुं फाइनल हो, विस्पति हो ऐं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं ही रेस सुबुह जो करण वारो हो उन ॾींहुं थियो ईअं कि उन्हनि जे जेको मालिश वारो हूंदो आहे, उनजी टीम हूंदी आहे न, उनजी टीम में हिकिड़ो डॉक्टर हूंदो आहे जेको मालिश कंदो आहे। उन मालिश करण वारे डॉक्टर हिकु एरिक खे हिकिड़ो पने जो टुकुर ॾिनई ऐं पने जो टुकुर जेॾी महिल एरिक खोलियईं त उन में बाइबल जो हिकिड़ो वर्स लिखियलु हो। उन में 1 सैमुएल अध्याय 2 जो 3 वचन लिखियलु हो कि जेको मुंहिंजो सम्मान कंदो मां हुनजो सम्मान कंदुमि। इन वचन एरिक जे मथां ॾाढो वॾो प्रभाव छॾे ॾिनई ऐं थियो बि ईअं ई। उन ॾींहुं जेकी 400 मीटर जी रेस हुई उन में ओलंपिक में, तव्हां सम्झो था ओलंपिक माना दुनिया भर जा जेके रांदीगर हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि, उन में एरिक खे गोल्ड मेडल मिलियो। इन रीति सां एरिक पंहिंजो नालो ऐं पंहिंजे देश जो नालो ऊचो करे छॾियईं। 1924 में गोल्ड मेडल खटण खां पोइ ओलंपिक में जेको गोल्ड मेडल हुन खटियो, उन खां पोइ 1925 में हू ऐं संदसि भाउ रॉबर्ट उहो तेसिताईं डॉक्टर थी चुको हो। उहे ॿई ॼणा वापसि मिशनरी जे सिलसिले में चाइना वञण लाइ तयारु थी विया। तॾहिं न्यूज़पेपर वारा अची करे इंटरव्यू वरितऊं एरिक खां कि तोखे त हाणे ॾाढो वॾो चांस मिलंदो, तूं गोल्ड मेडल खटियो आहे, तोखे अलॻि अलॻि ऑफर मिलंदियूं, उन खां पोइ बि तूं मिशनरी जो कमु करणु थो वञी, इहो इन जो कारण छा आहे? पर मां तव्हांखे जीअं ॿुधायो एरिक जे मन में प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलाइण जो ॾाढो वॾो बोझ हो।
हू चाहींदो हो चाइना जो जेके ग़रीब इलाइक़ा आहिनि जिते संदसि माता पिता शेवा कंदा हुआ सेवकाई कंदा हुआ, उते वञी करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलाइणो। उन्हनि तॾहिं इंटरव्यू में ईअं चयो कि मां बि हिकु माण्हू आहियां, मूंखे बि स्वाभाविक आहे कि मूंखे बि ईअं वीचार ईंदो आहे कि मां बि शानो शौकत आहे जेको मुंहिंजो नालो आहे उहो मां बरक़रार रखियां, पर मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे जेको कमु करणु मां हाणे वञी रहियो आहियां उहो उन खां वधीक सुठो आहे जेको मां पहिरियों कमु कंदो हुउमि। इन रीति सां हू चाइना वियो। 1925 खां पोइ हू हुनजो भाउ हुनजा माता पिता त हुआ उते हुआ ई, उहे मिशनरी जो कमु चालू ई रखियो। ऐं इन जो भाउ जेको डॉक्टर हूंदो उहो अलॻि अलॻि ग़रीब जेके इलाइक़ा हूंदा हुआ चाइना जा, उते वञी करे सेवकाई कंदो हो, फ्री में इलाजु कंदो हो, उन्हनि खे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाईंदो हो। उहो डॉक्टर हुजण खां पोइ बि उहो जेको उनजे अंदरि जेको बोझ हो प्रभु लाइ, हुनजी सॼी फैमिली एरिक जी सॼी फैमिलीअ मथां जेको बोझ हो उहो तमामु सुठो हो। ऐं इन रीति सां इहे ॿई भाउर पंहिंजी सेवकाई पंहिंजी मिशनरी जे कम में लॻी विया। इन विच में ईअं थियो कि चाइना जे तरफ़ां एरिक खे खेॾण जो मौक़ो मिलंदो ऐं 1928 में जेकी ओलंपिक थी उन में बि एरिक चाइना जे तरफ़ां खेॾियो। अॻे दफ़े हू स्कॉटलैंड जी तरफ़ां खेॾियो, पर हिन दफ़े हू चाइना जे तरफ़ां खेॾियो। ऐं फ्रांस जापान जहिड़ी सुठियुनि टीमुनि खां वधीक प्रदर्शन जेको थियो उहो इन्हनि जो थियो, चाइना जो, छाकाणि त एरिक इन्हनि जे तरफ़ां पियो खेॾे। इन रीति सां 1932 में हू पंहिंजे वेकेशन में 2 सालनि ताईं उन्हनि पंहिंजी स्कॉटलैंड देश में आयो। उन खां पोइ अगेन चाइना में आयो। चाइना में 1932 खां पोइ 34 में आयो जॾहिं हू, तॾहिं हुते हुन फ्लोरेंस नाले जी छोकिरी सां शादी कई जंहिंजा माता पिता कैनेडियन मिशनरी हुआ। उन मां हुनखे 3 धीअरूं थियूं, 2 धीअरूं थियूं, पर 3 धीअ जो मुंहुं ॾिसी न सघियो। थियो ईअं कि 1941 में जापान वारनि चाइना मथां अटैक करे छॾियो। जेॾी महिल हुननि अटैक कयो तॾहिं चाइना में रहणु ॾाढो ॾुखियो हो। इन करे छा थियो कि एरिक पंहिंजी ज़ाल खे फ्लोरेंस खे ऐं 2 धीअरुनि खे ऐं 3 धीअर छो न ॾिसी सघियो, छाकाणि त ओॾी महिल उनजी ज़ाल पेट सां हुई, उन्हनि खे कैनेडा वापसि मोकिले छॾी, छाकाणि त ख़तरनाक हालतूं थी वियूं चाइना में रहणु जोखिम भरियो हो। इन करे हुन पंहिंजी ज़ाल खे ऐं ॿारनि खे कैनेडा मोकिले छॾी। इन विच में हू पंहिंजे जिते हिन भाउ डॉक्टर हूंदो उते सेवकाई करणु लॻो। जापान वारनि उते तमामु वॾो अटैक करे छॾियो त उन में घायल माण्हुनि जी सेवकाई करणु, हू करणु, कम जो प्रेशर ॾाढो वधी वियो। इन हूंदे बि, पर तंहिं हूंदे बि एरिक पंहिंजे कम जे प्रति ऐं रॉबर्ट पंहिंजे कम जे प्रति करी महिल बि प्रभु खां गिला शिकवा करणु न लॻा, छाकाणि त हुननि जो कम ई मिशनरी हो, हुननि जो कम ई सेवकाई हो, हुननि जो कम ई जीअं प्रभु यीशु चङाई ॾिनी सभिनी खे, ही बि ईअं पिया चवनि कि प्रभु यीशु जे नाले सां असां बि माण्हुनि खे चङाई ॾींदासीं। उन वक़्तु हुननि सॼे चाइना जे अलॻि अलॻि एरियाउनि में वञी करे सेवकाई कयूं, जेके ज़ख़्मी थियल हुआ सभिनी जी फ्री में इलाजु कयूं। इन रीति सां एरिक कम जे प्रति पंहिंजी ईमानदारी ॾेखारी जीअं प्रभु यीशु हमेशह ॾेखारींदो हो। ऐं अॻिते हली ईअं थियो कि 1942 में हू बीमार थी पियो। हू कम जे सिलसिले में ॾाढो वॾो बीमार थियो, छाकाणि त हुनखे कम जो सिलसिलो एॾो हो हुनखे कुझु ख़बर ई न पई पए। इन विच में हुनखे ब्रेन ट्यूमर थी वियो, पर हुनखे ख़बर न पई। कम जो एॾो बोझ थी वियो कि हुनखे इन कम जे प्रति गिला शिकवा न हुई, पर हू कमु करण जी ताक़त हुन में न हुई। हुनखे ब्रेन ट्यूमर हो, इन करे हू वधीक कमु न पियो करे सघे। पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में बि हू इन करे बुज़ुर्गनि खे ॿारनि खे बाइबल जो वर्ड्स सेखारींदो हो। उतां जे उन्हनि खे जेके सैनिक घायल थींदा हुआ उन्हनि खे चङाई सां गॾु उन्हनि खे दवाऊं ॾियण सां गॾु बाइबल जो वर्ड्स सेखारींदो हो। ऐं उहो बाइबल जे वर्ड्स सां उहे सिखंदा रहिया। उन्हनि जा बुज़ुर्ग चाइनीज़ में, जिते चाइना में बाइबल खे न मञींदा हुआ माण्हू, आस्ते आस्ते हुन सॼे इलाइक़े में बाइबल खे मञणु लॻा। इन रीति सां हू कमु कंदो रहियो। पर हिन विच में छा थियो कि जापानियुनि जंहिं हुननि जे मथां अटैक कयो उन इलाइक़े खे कब्ज़ो करे छॾियो ऐं हिननि खे सभिनी खे नज़रबंदि करे छॾियो। पर प्रभु जो कमु रुकजण वारो न आहे। कुझु जापानी जेके सैनिक हुआ उहे बाइबल जो वर्ड्स ॿुधंदा हुआ। जेॾी महिल एरिक हुननि जे बुज़ुर्गनि खे, हुननि जे ॿारनि खे बाइबल जो वर्ड्स ॿुधाईंदो हो, छाकाणि त हीउ नज़रबंदि हुआ, ओॾी महिल उतां जा जेके सैनिक हुआ, जापान जा जेके सैनिक हुआ, उहे बि ॿुधंदा हुआ। ऐं थियो ईअं कि उन्हनि जो बि जीवन परिवर्तन थियो। आख़िर में लास्ट में ईअं थियो कि एरिक जो शरीर बिल्कुलु हू थींदो वियो, कमज़ोर थींदो वियो। हुन पंहिंजे ख़त में पंहिंजे वाइफ खे लास्ट ॾींहं जे ख़त में लिखियईं कि मां तोखे हाणे लॻभॻि ॾिसी न सघंदुमि, छाकाणि त मूंखे ईअं नथो लॻे कि मां वधीक जी सघंदुमि। ऐं इन रीति सां उन पंहिंजे लास्ट ॾींहंनि ताईं, आख़िरी ॾींहंनि ताईं हुन पंहिंजी सेवकाई चालू। आख़िरकार वधीक कमु करण जे हिसाब सां
उनजो 21 फरवरी 1945 में देहांत थी वियो। हू प्रभु सां मिलण लाइ हुनजी महिमा में हली वियो। इन रीति सां असां ॾिसी सघंदा आहियूं कि एरिक पंहिंजे जीवन भर सेवकाई जो कमु कयईं। हुन पंहिंजी शानो शौक़त छॾे ॾिनई। हिकु लेखक जेॾीमहिल हुन जे बारे में हिकु किताबु लिखियो तॾहिं हुन ईअं लिखियो कि मां एरिक खे कॾहिं बि ख़राबु शब्द ॻाल्हाईंदे न ॿुधो, कंहिंजी बुराई कंदे न ॿुधो। उहो हमेशह उत्साह ॾींदो हो सभिनी खे। हुनजो जीवन प्रेम सां भरियल हूंदो हो। उहो हमेशह माण्हुनि खे उत्साह कंदो हो ऐं प्रभु यीशु मसीह जे बारे में सुसमाचार ॿुधाए करे उन्हनि खे चवंदो हो कि तव्हांखे अॻिते जेको जीवन मिलण वारो हो अनंत आहे। हिन पृथ्वी ते जेको जीवन आहे उहो तव्हांजो 40, 50, 60, 70, 80 सालनि जो आहे, पर उन खां पोइ तव्हांखे जेको जीवन मिलण वारो आहे उहो अनंत आहे। इन रीति सां प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार हुन चाइना जे अलॻि अलॻि इलाइक़नि में फैलायो ऐं हुनजो असरु ईअं थियो कि चाइना जा जेके ग़रीब इलाइक़ा हुआ, जेके अलॻि अलॻि प्रांत हुआ, उते हुननि यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधी करे ऐं यीशु मसीह खे अपनायूं बि। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। चाइना जे देश में यीशु मसीह खे अपनाइणु हिकु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इन रीति सां एरिक पंहिंजो जीवन सॼो समर्पण करे प्रभु यीशु मसीह नाले ॾेई छॾियईं। इन खां पोइ हुनजो भाउ जेको रॉबर्ट हूंदो हो, डॉक्टरी कंदो हो, उहो हुनजी सेवकाई चालू रखियईं। एरिक जे मौत खां पोइ एडनबर्ग लंडन में हुनजो स्मारक ठहियो। हुनजी यादि में उहो उते बि स्कूल ठहियो ऐं जेके एरिक जूं धीअरूं जेके कैनेडा में आहिनि उहे अची करे चाइना में पंहिंजे फादर जो जिते उन्हनि सेवकाई कई उते विज़िट कंदियूं रहियूं ऐं उन्हनि जे ॿारनि खे कि उन्हनि जे पता तव्हांजे बुज़ुर्गनि सां कीअं हलियो, कि छा हलियो, इहो सभु ॿुधाईंदियूं रहियूं। इन रीति सां एरिक जे जीवन मां असां सम्झी सघंदा आहियूं कि कीअं प्रभुअ लाइ सॼो पंहिंजो शानो शौक़त विञाए करे सभु नालो जेको बि नालो हूंदो ओलंपिक में रांदि खटणु माना इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। उन खां पोइ बि उन उहो सभु कुझु छॾे प्रभु यीशु मसीह सुसमाचार फैलाइण चाइना जे देश में वञी करे सेवकाई कई, मदद कई। इहो असरु छाकाणि त हिन जा माउ पीउ बि सेवकाई करण लाइ चाइना विया हुआ। इन मां असां सिखी था सघूं। अचो असां भाउर भेनरो असां बि ॾिसूं, असां पंहिंजो कंफर्ट ज़ोन जेको असां करे रहिया आहियूं उहो छॾे करे असां ईअं नथा चऊं कि असां वञी करे जंगलनि में वञी वञूं, पहाड़नि ते वञूं, पर न, जेतिरो असांखां थिए प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलायूं। अचो मुंहिंजा प्यारा भाउर भेनरो, असां बि अॼु खां प्रण कयूं कि असां बि प्रभु यीशु जो सुसमाचार फैलाइण वारो थियूं। जीअं एरिक एॾो महान खिलाड़ी हूंदे बि उन पंहिंजी साॼी शानो शौक़त छॾी। असांखे बि कुझु न कुझु पंहिंजो आरामदायक जीवन छॾे करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलाइण वारो थियणो पवंदो। मां तव्हांखे ईअं नथो चवां कि जंगलनि में वञो, पहाड़नि ते वञो, पर जेतिरो थी सघे पंहिंजे जीवन मां, पंहिंजे ॻाल्हाइण मां, पंहिंजे चाल चलन मां, उन्हनि मां यीशु मसीह ॾिसणु अचणु घुरिजे। तव्हांजे जीवन अहिड़ो हुजणु खपे कि तव्हांजे जीवन खे ॾिसी, तव्हांजे ॻाल्हाइण जी रीति खे ॾिसी करे माण्हुनि खे यीशु मसीह ॾिसणु अचणु घुरिजे। ईअं करण सां यीशु मसीह खे महिमा मिलंदी। अचो असां पाण में हिकु प्रण कयूं कि जीअं एरिक उनजो भाउ, उनजे माउ पीउ सेवकाई लाइ, पंहिंजी मिशनरी सेवकाई लाइ चाइना में विया ऐं प्रभु यीशु मसीह जो नालो वॾो कयूं। असां बि असांखां जेतिरो थी सघे असां यीशु मसीह जो नालो कयूं, उनजी महिमा कयूं। ऐं ॾिसूं था अॼु जी तारीख़ में एरिक जूं जेके यादूं आहिनि उहे माण्हुनि जी दिलनि में आहिनि। असांजो जीवन बि ईअं हुजणु खपे कि असांजी मौत खां पोइ बि असांजी जेकी यादूं आहिनि, असांजी जेकी नेक्स्ट पीढ़ी आहे उन्हनि जी दिलि में हुजणु खपे। उहे यीशु मसीह खे यादि कनि कि हीअ बि माण्हू हूंदो, इहो बि पंहिंजे जीवन में हेरा हेरा कमु करे वियो। इन सां छा थो थिए? प्रभुअ खे महिमा थी मिले। असांजे जीवन मां प्रभु खे महिमा मिले त स्वर्गदूत, तव्हांखे ख़बर आहे स्वर्गदूत तव्हांखे केतिरो सत्कार कंदा, केतिरो ख़ुशीअ सां तव्हांखे आदर भाव ॾींदा। अचो असां कसम खाऊं कि अॼु खां असां पंहिंजो आरामदायक जीवन छॾे ॾींदासीं ऐं प्रभु यीशु मसीह लाइ अॻियां हली करे कमु कंदा रहंदासीं ताकी असां ॿियनि जे लाइ आशीष जो कारण ठहूं। प्रभु तव्हां सभिनि खे आशीष ॾे।